ख़बर शेयर कयूं था कंडियारो मां। कंडियारो जी निजी शहबाज स्कूलिंग सिस्टम जे रहमतबाद कैंप्स में 12 रबियुल अव्वल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में मिलाद मुस्तफ़ा जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। महफ़िल मिलाद जो आगाज़ क़ुरान पाक जी तिलावत सां कयो वियो, जंहिंजो शर्फ़ अब्दुल मनान उॼण खे हासिल थियो। उन खां बाद शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि अलीज़ा सियाल, रिमशा मलाह, अरसा चन्ना, मारिया समरीन मलाह, मुदस्सर अब्बासी ऐं ॿियनि नातूं दुरूद ऐं मौलूद पढ़ी अक़ीदत जा गुल निछावर कया, जंहिंमें सिंध जे मशहूरु नात ख़्वान फ़क़ीरुद्दीन मोहम्मद घांगरो तमामु बहितरीन अंदाज़ में प्यारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में नातूं पेश कयूं। जॾहिं त उन मौक़े ते शहबाज स्कूलिंग सिस्टम जे प्रिंसिपल फ़क़ीर मेहराब मलाह पारां ऐं शहबाज स्कूलिंग सिस्टम जे वाइस प्रिंसिपल परवेज़ अहमद मलाह, एडमिनिस्ट्रेटर अब्दुल मकीम मलाह, उस्ताद शफ़ीक अहमद मलाह, फ़याज़ महसर, ग़ुलाम नबी मंगरियो ऐं ॿियनि चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो प्यारो नबी ऐं ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे ऐं उनजो शान निरालो ऐं आला आहे। हुननि चयो त सरवर कोनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल राह ते हली असां पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने गुज़ारे सघूं था।